हाल कहिड़ा हाल आहिनि? मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे तुंहिंजा 14 तबक़ रोशन थी विया हूंदा ऐं केतिरनि ई अहसासनि तुंहिंजे अंदर में हाणे जनम बि वरितो हूंदो। मारे छॾ मूंखे, इहो ई तुंहिंजे हक़ में बहितर आहे। जेकॾहिं मां ज़िंदा बची वयसि न, अहिड़ो हशर कंदुसि तो कॾहिं तसवर में बि न सोचियो हूंदो। बेशक हिन वक़्तु तूं जेका इहा ज़िंदगी गुज़ारे रहियो आहीं न, या मौत खां बि बदतर आहे। पर मां तोखे मौत ॾेई तोखे ज़िंदगीअ खां आज़ादु कोन कराई। तुंहिंजी बक़ाया ज़िंदगी बि हिन काल कोठड़ीअ में गुज़रंदी ऐं मुंहिंजे तरफ़ां तोखे इहा ई सज़ा आहे। जंहिं ॾींहं खां जंहिं ॾींहुं मां आज़ादु थियुसि, कारो नाग त पंहिंजो वेर विसारे सघे थो सोढा, सालार खान कॾहिं बि पंहिंजो पलांद नाहे विसारींदो। तूं त सफ़ा सिर तिरीअ ते रखी वरिती सालार खान। मूं त तोसां मज़ाक पे कयमि। इहा मज़ाक तुंहिंजो सिर विञाईंदी सोढा। सालार खान, असांजो त इहो ई कमु आहे त ज़ालिम खे एहसास ॾिराइणु ज़ुल्म जो। पर तूं अलाए कहिड़ी मिटीअ जो ठहियल आहे जो तोखे ज़ुल्म जो एहसास ई नथो थिए। ज़ुल्म त तूं मूंसां करे रहियो आहे सोढा। हाशिम जे चवण ते नाहक क़ैद कयो अथई मूंखे। दुनिया खे ख़बर आहे त मां ॾोही न आहियां। सालार खान, जेसीं ताईं सूबेदार सोढल जो खीसो गरम नथो थिए न, तेसीं ताईं तूं ॾोही आहीं। पर तूं फ़िक्र न कर, तुम्हारी भेण वॾी होशियार आहे। वाकई हुन में लाइक खान जो रूह आहे। हुन तुंहिंजी आज़ादी जो बंदोबस्तु करे छॾियो आहे ऐं हाणे तूं जल्द आज़ादु थियण वारो आहीं। पैसो त तुंहिंजी भेण पाणीअ वांगुरु हारियो आहे, पाणीअ वांगुरु। ताले ॻाल्हि चवां, हिन दफ़े मां कंहिंजी बि न ॿुधंदुसि, पंहिंजी बि कोन ॿुधंदुसि मां। त पोइ मुंहिंजी ॻाल्हि बि कन खोले ॿुधी छॾ परू। सदोरी खे मारण खां पहिरियां तोखे मूंखे मारणो पवंदो, मूंखे। छो त सुल्तान हिकु पोड़े पीउ सां वाइदो कयो त हुनजी धीउ जो वार बि विंगो न थींदो, सम्झी? सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।